बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवां यहाँ महताब अली नूर। नाज़िम, गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां वठी मुल्क में दहशतगर्दीअ जी जेका लहर आहे उन ते कोशिशि कंदासीं त अॼु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं। ख़ासि तौर ते नेशनल सिक्योरिटी कमेटी जो जेको कुझु ॾींहंनि जे वक़फ़े जे दौरान 2 इजलास थी चुका आहिनि। उन्हनि इजलासनि में जेके फ़ैसिला कया विया ऐं एपेक्स कमेटीज़ खे सूबाई जेके एपेक्स कमेटीज़ आहिनि उन्हनि खे फ़ाल करण जी ॻाल्हि कई वई, दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जी ॻाल्हि कई वई। उन खां पोइ अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी सिंध जो 28 इजलास थियो आहे। इन इजलास में बि अहम फ़ैसिला कया विया आहिनि। हिक पासे नेशनल सिक्योरिटी कमेटी पारां जेके फ़ैसिला कया विया उन्हनि ते अमल दरामद जेको आहे उहो बि थियणो आहे। एपेक्स कमेटी जे इजलास में वॾे वज़ीर ऐं ॿियूं जेके धुरियूं इन इजलास में मौजूदु हुयूं उन्हनि पारां फ़ैसिलो कयो वियो त सिंध सूबे में ख़ासि तौर ते दहशतगर्दी जेका आहे उनखे ख़तमु करण जे लाइ का कसर न छॾी वेंदी ऐं ख़ासि तौर ज़िक्र कयो वियो मंशियात जे विकिरे ऐं वाहपे खे रोकण जे लाइ बि ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। साॻे वक़्तु वरी बिलावल हाउस कराची में बि पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो। उन कमेटी जे इजलास में तालिबान पारां गुज़िरियल ॾींहुं जेको मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत खे धमकियूं ॾिनियूं वियूं हुयूं उन ते बि गौर वीचार कयो वियो ऐं CEC कमेटी जेका आहे उन तजवीज़ूं कुझु ॾिनियूं आहिनि त वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण खां पहिरियां पंजाब खे फ़तह करणु तमामु ज़रूरी आहे। पॉलिटिकल मामिलो आहे, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर सिक्योरिटी थ्रेट्स जेके आहिनि उनखे थोरो अॻिते वधायां त तालिबान पारां पाकिस्तान जी जेका मुख्य क़यादत आहे, 2 वॾियूं जमातूं मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी, उन जी क़यादत खे जेको निशानो बनाइण जी धमकी ॾिनी वई त जेकॾहिं पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहिया त उन्हनि जे अॻुवाननि ख़िलाफ़ु कार्रवायूं कंदासीं ऐं आम माण्हू अवाम इन पार्टीज़ जे अॻुवाननि जे वेझो वञण खां पासो करे उन जी अमेरिका बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। अमेरिकी परॾेही खाते पंहिंजे बयान में चयो आहे त TTP जूं शहबाज़ शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॾिनल जेके धमकियूं आहिनि उहे मज़म्मत जोॻियूं आहिनि। पाकिस्तान असांजो वेझो सिक्योरिटी पार्टनर आहे ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त पोइ हिक तरफ़ी कार्रवाई बि करे सघूं था। नीड प्राइस अमेरिकी परॾेही तर्जुमान जो चवणो त पंहिंजो दिफ़ा करणु पाकिस्तान जो हक़ आहे। अफ़गान तालिबान जेके आहिनि उन्हनि खां अमेरिका मुतालबो कयो त पंहिंजी सरज़मीन कंहिं ॿिए मुल्क ख़िलाफ़ु इस्तेमालु न थियण वारो जेको वाइदो आहे उन ते अमल दरामद कयो वञे। हाणे जेका मजमूई सिक्योरिटी जी सूरत हाल आहे इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेका टीम असां सां गॾु मौजूदु आहे, सीनियर दानिश्वर ऐं तजिया निगार पैनलिस्ट, उन्हनि जो तारफ़ मां सां कराईंदो हलां। एम्बेसडर आहिनि अॻूणा डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमर साहब, प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असांखे जॉइन कयो आहे। थैंक यू सो मच सर, वेलकम चऊं पिया अव्हांखे। ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच, अव्हां काफ़ी ॾींहंनि खां पोइ जॉइन कयो। अव्हां खां शुरूआति कयूं पिया सर, कीअं पिया ॾिसो मजमूई जेका सूरत हाल आहे सिक्योरिटीअ जी, थ्रेट्स कहिड़े पासे खां अचनि पिया, उन खां पोइ वरी नेशनल सिक्योरिटी कमेटी जो इजलास, वरी एपेक्स कमेटी जो इजलास, उन सां गॾोगॾु तालिबान जूं धमकियूं ऐं वरी अमेरिका जी मज़म्मत, मतिलबु पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो सुठो गेस्चर ॾिनो आहे अमेरिका। सही आहे। इन जेके तव्हां सुवाल आहे इन ते बाक़ाइदे किताब माण्हू लिखे पोइ बि खुटी पवंदो मामिलो, जेके असांजा अफ़कार ऐं जेके असांजा प्रकार इन मामले में आहिनि। अचूं था पिया थोरो 2 मिंटनि में इन जो बैकग्राउंड ॾिसूं त छा आहे। असां मुजाहिदीन खां जे वठूं जिन्हनि खे असां 60 मुल्कनि मां हिते आंदोसीं, अमेरिका जी मदद सां, सऊदी अरब जी मदद सां उन्हनि खे तयारु कयोसीं, पालियो पोसियोसीं, उन्हनि खे लॉन्च कयोसीं USSR जे ख़िलाफ़। उन खां बाद अमेरिका हथ छॾे भॼी वियो, मुटी वियो ऐं हिलरी क्लिंटन जेॾी महिल हुई वज़ीर ख़ारजा, सेक्रेटरी ऑफ स्टेट, त उन वक़्तु पंहिंजो बयानु ॾिनो पंहिंजे कांग्रेस जे साम्हूं, फॉरेन रिलेशन कमेटी जे साम्हूं, त अमेरिका जेको आहे पंहिंजो कमु करे हथ छॾे मोटी आयो, जंहिंजे करे अॼु पाकिस्तान, अफ़गानिस्तान में इहे मसइला आहिनि। ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान में अमेरिका उते लॉकडाउन थी वियो आहे। इहो उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं महिल हू परॾेही वज़ीर हुयो हुते। त हीअ त ॻाल्हि हिकिड़ो पासो हिन जो रहियो। ॿियो पासो रहियो त जॾहिं महिल हू हलिया विया त ज़ाहिर आहे निधंदड़ा हुया इहे सभु जेके तालिबान मुजाहिद खां पोइ मुजाहिदीन खां पोइ तालिबान थी विया ऐं तालिबान उहे विढ़िया जहिड़ी महिल त सभई ग्रुप इन वक़्तु जेके अफ़गानिस्तान में मौजूदु आहिनि, अफ़गान तालिबान ते नथा मञनि त को बि उते दहशतगर्द ग्रुप मौजूदु आहे। पर हक़ीक़त इहा आहे त जेके इन छॾिया जेलनि मां उहे बि उते मौजूदु आहिनि। उन्हनि TTP जी हिकिड़ी तमामु वॾी तादाद हुई। असां रिक्वेस्ट बि कईसीं त TTP वारा माण्हू असां वटि वारदात कंदा रहिया आहिनि, असांजा
80 तक़रीबन जेके आहिनि 80,000 जानू असांजी ज़ाया थियूं आहिनि। असांखे तव्हां ही माण्हू असांखे ॾियो कुझु, हिकिड़ो बि हिननि TTP जो कारकुन न ॾिनो। जेके जिन्हनि असां वटि कुझु घुरबल हुया उन्हनि खे न ॾिनो उन्हनि। ख़ैर उतां असांखे होश जो नाखून वठणु खपे हा त बाबा असां खां आस उमेद न हुई। तालिबान मां आस उमेद रखणु हिकिड़ो प्रैक्टिकली हिकिड़ो सही मफ़रूज़ो न हो त आसरो कीअं रखूं। असां उते वरी शहनायूं पिया वॼायूं, चाहियूं पिया पियूं उते काबुल एयरपोर्ट ते जेॾी महिल तालिबान अची विया हुननि कब्ज़ो कयो त उन वक़्तु बि असां पारां माण्हू चऊं पिया त इन जो थोरो ध्यान सां हिन ते कमु कजोसि। त हाणे थियो इहो आहे त उन खां बाद तालिबान कीअं उन्हनि माण्हुनि खां हथ कढी वञनि जेके उन्हनि सां विढ़ंदा रहिया आहिनि, सोवियत जे ख़िलाफ़ बि ऐं जेके विढ़ंदा रहिया आहिनि नेटो फोर्सिस जे ख़िलाफ़ बि, जेके पाण में माइट्री सभु उन्हनि जी आहे उनमें। त हू उन पंहिंजो हथु पॉलिटिकली तो अॼु बि चवनि था पिया त असांजी सरज़मीन मां कुझु नथो थिए, इहे सभु पाकिस्तान में मौजूदु आहिनि, उते ई था कनि हीअ मामला। पर प्रैक्टिकली जेको ॾिठो वञे त सभु जेके आराम सां महफ़ूज़ पंहिंजे माइटनि वटि, पंहिंजे दोस्तनि वटि, पंहिंजे कामरेडनि वटि, पंहिंजे उन्हनि वेड़ू जेके हुया उन वक़्तु तालिबान, अफ़गान तालिबान ऐं TTP सभु मिली जेके विढ़नि पिया, उहे पंहिंजे ग्रुप में उते मौजूदु आहिनि। पाकिस्तान जो जेको इन में वतीरो ऐं पाकिस्तान जो जेको इन में मसइलो आहे त पाकिस्तान उन्हनि खे केॾी महिल परचाइण जी कोशिशि थो करे TTP खे इन जे अफ़गान तालिबान जे थ्रू, केॾी महिल हक़ानी ग्रुप खे इन्वॉल्व थो करे पाकिस्तान, केॾी महिल मुल्ला बरादरनि खे इन्वॉल्व थो करे त तव्हां असांखे ठाहे ॾियो। पर असां हिस्टोरिकल बैकग्राउंड में नथा वञूं, असां ट्राइबल बैकग्राउंड में नथा वञूं, असां जेके वेड़ू जंगजू माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी नफ़्सियात खे नथा ॾिसूं ऐं असां बसि शुरू था थी वञूं ऐं वक़्ती तौर ते जेको असां सीज़ फायर करे ख़ुशि थी वेंदा आहियूं। जेका स्टेट पंहिंजी रिट क़ाइमु न करे सघे, जेका स्टेट पंहिंजे वीक विकेट तां को मुआइदो करे त उहो मुआइदो जीअं हींअर फेल थी वियो 28 तारीख़ जो मुआइदो उन्हनि डिक्लेयर कयो त असां बिल्कुलु मुआइदो तव्हांजो हिकिड़ी साइड ते उछलायूं था पिया, वरी था कयूं। उन वक़्त खां वठी जॾहिं खां वठी तालिबान अफ़गान तालिबान आया आहिनि, उन वक़्त खां वठी अॼु ताईं तक़रीबन 450 इंसिडेंट थिया आहिनि, 450 वारदातूं दहशतगर्दियूं थियूं आहिनि ऐं सॼे गनी जे दौर में टोटल 228 वारदातूं थियूं हुयूं पाकिस्तान में। त हीउ तव्हां ॾिसो त केतिरो वधारो आयो आहे। हाणे इतां अॻिते कीअं वञूं, असांखे ॾिसणु इहो खपे हा त हिकु ज़ुबान थी, हिकु क़ौम थी, सभिनीनि पार्टी नंढी वॾी दरमियानी जेके विचोली जेका पार्टी बि हुई उन्हनि सभिनीनि एग्री कयो नेशनल एक्शन प्लान ते। नेशनल एक्शन प्लान जा 4-5 जेके पॉइंट हुया उहे इम्प्लीमेंट थिया, ज़रबुल अज़ब रद्दुल फसाद उन जे तहत आर्मी वारनि पंहिंजो कमु हुन में जेको करिणो करे वरितो। बाक़ी जेके कम हुया त रजिस्ट्रेशन करणी हुई मदरसनि जी, सेमिनरीज़ जी, फाटा में रिफॉर्म आणणा हुआ, अफ़गान रिफ्यूजीज़ खे मोटाइणा हुआ, कोऑर्डिनेशन जो मामलो करिणो हो। ॿियो जी पॉइंट जेको आहे तमामु इंटेलिजेंस एजेंसी जो जे यूनाइटेड स्टेट्स में माना अमेरिका में जेॾी महिल 9/11 थियो आहे उन खां बाद को सीरियस वाक़ियो थियणु न ॾिनो वञो उन्हनि, छो जो उन्हनि होमलैंड सिक्योरिटी ठाहे सभिनीनि खे हिकिड़े अम्ब्रेला में हाणे कोऑर्डिनेशन सिलसिलो करे छॾियो। असां ख़ैर सां नेशनल एक्शन प्लान जे पॉइंट नंबर 4 उन जो आहे, चोथों पॉइंट, उन में नेक्टा खे असां चयोसीं त असां बिल्कुलु सॼे पाकिस्तान लाइ कोऑर्डिनेशन जो ऐं उनखे स्ट्रेंथ ॾींदासूं त हू इन मामले में मुक़ाबिलो कनि, इन मामले में बाक़ाइदे साइंटिफिक तरीक़े सां दहशतगर्दी सां वड़नि। उहो को ॾींहुं अॼोके ॾींहुं न को पुराणो प्राइम मिनिस्टर न को नओं प्राइम मिनिस्टर उहे मीटिंग ई न कंदा आहिनि नेक्टा जी। नेक्टा खे का लिफ्ट ई न आहे। हाणे वरी जेको हिननि मीटिंग कई आहे उन्हनि में चवनि था त जे असां पाण पंहिंजे मनसूबनि ते अमल नथा करे सघूं त असां कीअं चई था सघूं त इहे मामला असां कंट्रोल करे। हाणे उन ते हाणे इन दफ़े असांखे बिल्कुलु कापरो धक जेको लॻो आहे उहो मईशत जो लॻो आहे। मईशत में असां वटि पैसा हाणे बचाइण वञी 5 बिलियन 5.8 बिलियन, हाणे 5.8 बिलियन त तव्हां ॾेसागदार जो आसरो ॾिनो आहे त कुझु पैसा चीन मां अचनि था पिया, कुझु सऊदी अरब मां, अलाह करे अचे जेॾी महिल अचे। जे ईअं न थिए ते अचण में एतिरो टाइम थी वञे त कमु लही वञे असांजो। त हीउ जेको मसइलो थी पियो आहे इन में दहशतगर्दी जी एपेक्स कमेटी सिंध में थी आहे, हिन जी मीटिंग थी आहे। पहिरियां विच में इहा मीटिंग न थी काफ़ी अरसे खां। इहा मीटिंग सुठी ॻाल्हि आहे, इहा कोऑर्डिनेशन हिन में सुठी थी वेंदी आहे।
हाणे इन में इन्हनि वटि रिसोर्सिस प्रॉब्लम इहा आहे त जेको केपी में एक्शन कनि था पिया उहो सिंध खे ख़बर न आहे, जेको सिंध में कनि था पिया उहे पंजाब खे ख़बर न आहे, छो जो नेक्टा एक्टिव न आहे। त इन करे उन्हनि जी को माण्हू टपी थो अचे हिकिड़ो सूबे खां ॿिए सूबे में दहशतगर्द, त उहो गुम थो थी वञे। त असां इन लिहाज़ सां इन मामले सां कॾहिं बि असां नथा विड़ी सघूं। असांखे साइंटिफिक तरीक़े सां इन जी कोऑर्डिनेशन ऐं थोरो पंहिंजे पेरनि खे मज़बूत करणो पवंदो। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त नेशनल जेका डिफेंस कमेटी आहे, जी नेशनल सिक्योरिटी कमेटी, उन्हनि पंहिंजी सुठी थ्योरिटिकल जेका आहे ज़ुबानी कलामी त उन्हनि चयो आहे त ज़ीरो टॉलरेंस आहे। ऐं ॾिसूं था हाणे एक्शन कहिड़ा थियनि था पिया, ऐं उमेद आहे त उन्हनि खे खुलो हथ ॾिनो हुजे त एक्शन कंदा, पर पैसा किथां ईंदा, एक्शन करण ठीकु लाइ सर। पैसा बि खपनि। त इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। धड़का जेके पॉलिटिकल पार्टीज़ खे ॾिना विया आहिनि, इहो ख़तरनाक मामिलो आहे। पॉलिटिकल पार्टी वटि को विजन ई न आहे, को माण्हू ई न आहे त जेको उन्हनि खे थ्रेट एंड रिस्क असेसमेंट करे ॾे। बिलावल भुट्टो जी या शहबाज शरीफ़ जा समूरा जेके मशीनरी हुते आहे, उन्हनि खे साइंटिफिक तरीक़े सां मां गारंटी सां चवां त थ्रेट एंड रिस्क असेसमेंट जो हिकिड़ो तरीक़ो आहे जेको यूनाइटेड नेशंस में असां फॉलो कंदा रहिया आहियूं, जेके अमेरिका फॉलो कंदी आहे, ठीकु फ्रांस डॉक्टर साहब। फॉलो कंदी आहे, दुनिया में असां नथा कयूं पिया। जंहिंसां नथा कयूं पिया ते अलाह करे त को वॾो वाक़ियो न थिए। आई वुड एडवाइज इन लीडरनि खे, ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो खे तव्हांजे चैनल जे थ्रू, त he should engage some most professional third party person to draw the threat and risk assessment for him, and that threat and risk assessment should be a roadmap for Bilawal Bhutto to take care of himself, because otherwise je asa पंहिंजी जेके असां वटि कैपेबिलिटी आहे उन में थ्रेट एंड रिस्क पूरी असेसमेंट न करे सघंदासूं। जी फ़िलहाल एहतियात बि कंहिं प्रोफेशनल जे चवण ते कंदा ते अलाह कंदो त ठीकु रहंदो। अदरवाइज देयर आर वेरी डिफिकल्ट टाइम्स एंड डेंजरस सिचुएशन विच इज़ इमर्जिंग। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच। डिटेल जेका आहे ॻाल्हि कई आहे अवां। नसीब अहमद साहब, गुज़िरियल कुझु प्रोग्राम्स में बि असांजी ॻाल्हि ॿोल्हि थींदी रही आहे, नेक्टा जे हवाले सां बि अवां कमेंट कयो हुयो। नेशनल सिक्योरिटी कमेटी जे इजलास में कोऑर्डिनेशन जी खोट तरफ़ जेको इशारो ॾिनो डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, शायदि इन ते ई गौर कंदे सूबा एपेक्स कमेटीज़ खे फ़ाल करण जो फ़ैसिलो थियो, जेखां पोइ अॼु सिंध में एपेक्स कमेटी जो 28 इजलास बि थियो। अवां कीअं पिया ॾिसो सर इन समूरो जेको सिक्योरिटी थ्रेट आहे पूरे ख़िते जे लाइ, ख़ासि तौर ते पाकिस्तान जे लाइ? ही रिसेंटली जीअं हीअ लहर उथी आहे, उन खां पोइ कुझु जेको फीडबैक नेशनल लेवल ते इदारनि ॾिनो आहे मथी सतह ते, तंहिंमें इहो बि चयो वियो आहे त जेको ओवरऑल काउंटर टेररिज़म जो ऑपरेटस आहे उनजो हाल ई पूरो आहे, उहो प्रैक्टिकली एग्ज़िस्ट नथो करे। बनू में जॾहिं काउंटर टेररिज़म जे उन में जिते माण्हू क़ैद हुया टेररिस्ट, उते जॾहिं अटैक थियो त चयो थो वञे त सिर्फ़ु हिकु सिपाही मौजूदु। हाणे इन मां तव्हां संजीदगीअ जो अंदाज़ो लॻायो। CTD जो वॾो इंटरोगेशन सेंटर आहे जिते इहो हमलो थियो सर। जी, यानी इंतहाई ख़तरनाक तव्हां माण्हू रखो था। ऐं उन बनू में जिते 2-3 साल अॻु हिकिड़ो वॾो जेल ब्रेक बि थियो, बिल्कुलु इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म हो, अॼु ताईं असां उन जी का बि रिसर्च, का बि रिपोर्ट कुझु बि न ॿुधो। भत्ता हिननि जा MNA MPA पाण पे था ॾियनि, ख़ैबर पख्तूनख्वा में उन ते अखर बि नथा कुझनि। प्रैक्टिकली जॾहिं असां चवंदा आहियूं त अमन अमान, पहिरें त सूबाई हुकूमत जो मामिलो आहे। सूबाई हुकूमतुनि जी हालत इहा आहे त सिंध में कचे जे धाड़ेलनि 7-8 पुलिस वारा राकेट हणी मारे छॾिया। अॼु ताईं तव्हां न ॿुधो त को उन्हनि ते वक़्ताइतो फ़ैसिलाइतो ऑपरेशन थियो हुजे, जो रुॻो उहे आम धाड़ेल जेके आहिनि, ख़ैर आम कोन्हनि, छो त हुन वटि हथियार ॾाढा ख़ासि आहिनि, तंहिंजे करे उहे ख़ासि धाड़ेल आहिनि। ख़ासि जी डेफिनेशन तव्हांजी पंहिंजी थी सघे थी, मुंहिंजी पंहिंजी थी सघे, पर आहिनि ख़ासि, आम न आहिनि। तो 2000 मेल परे खां जॾहिं अहिड़ा मोतमार हथियार जेके रियासत जे इदारनि वटि बि कोन्हनि, त उहे ज़ाहिर आहे, जीअं कल्ह असां चयो न त कणिक ऐं भाण को खीसे में त कोन खणी वेंदो हूंदो, त हेॾियूं वॾियूं तोपूं ऐं एमुनेशन बि केरु खीसे में त न खणी वेंदो हूंदो न, किथां त पहुचंदो। बिल्कुलु ठीकु सर। तो उहे घट घेड़, उहे लंघ किथे आहिनि, उन्हनि ते कंहिंजो ज़ाब्तो आहे, कंहिंखां पुछाणो कजे। सॼो जेको रवैयो आहे टेररिज़म ॾांहुं, उहो एडाक वारो आहे, मौसमी आहे, ऐं उहो जियो पॉलिटिकल सां गॾु कुझु ॿियनि इंट्रस्ट सां बि गॾु आहे। मिसाल तौर इहो बि हिकिड़ो हाइपोथेसिस आहे त जीअं जीअं तव्हां क्रॉस बॉर्डर स्मगलिंग ते हुकूमतूं घणो ॻाल्हाईंदियूं, तीअं तीअं क्रॉस बॉर्डर जा नवां इशूज़ बि क्रिएट थींदा।
छो त हिकिड़ी इकोनॉमी ऑपरेट थी करे केतिरा अंडर करंट्स आहिनि जेके असांखे शयूं रुगो सरफेस ते नज़र थियूं। ॿिनि पार्टियुनि खे टेररिस्ट धमकी ॾियनि था। माज़ीअ में ANP खे धमकियूं ईंदियूं, हिन भेरे तव्हां नोट कयो ANP जो ज़िक्र न आहे। मां इहो नथो चाहियां ANP खे धमकी छो न ॾिनी वई आहे, पर मां इहो थो चवां त आख़िर उन्हनि ॿिनि पार्टियुनि जो नालो छो थो अचे जेके हींअर हुकूमत हलाइण में सरगर्म आहिनि। छा मसइलो वाक़ई तालिबान जी पॉलिसीज़ जे जहिड़े जो करे आहे या के ॿियूं नाफ़रमानियूं कयूं अथनि जंहिंजे करे खेनि इहे सॾ ॿुधणा था पवनि। माना शयूं एॾियूं हिकिड़ियूं मुंझियल आहिनि हिन मुल्क में जो सची ॻाल्हि आहे त एक्चुअल पतो न पवंदो आहे त ट्रिगर किथां थियूं थियनि। बाक़ी सूबनि खे एम्पावर थियणु घुरिजे। सभ खां पहिरियों ई सूबनि जे अंदरि जेको टेररिस्ट जी एंट्री आहे उहा मोस्टली इलीगल इमिग्रेंट्स जे थ्रू थिए थी। मक़ामी माण्हू टेररिज्म नथो करे, न पंजाब में थो करे, न हिते थो करे, न ख़ैबर पख्तूनख्वा में थो करे। इन जूं कई एविडेंस जी दहशतगर्दी 90% जेको हुन में हथ मुलविस आहिनि परपीट्रेटर्स जेके आहिनि उहे गैर कानूनी इमिग्रेंट्स नज़र अचनि था। आम क्राइम में, स्ट्रीट क्राइम में हींअर कुझु ॾींहं अॻु हिकिड़ो सरफेस ते आयूं शयूं त कुझु अफ़गानी अहिड़ा हुया जेके सिंधी टोपी वजरक पाए कराची में क्राइम करे रहिया। सो जॾहिं तव्हां जे मुल्की सरहदुनि खां वठी सूबाई एंट्री पॉइंट्स ताईं किथे बि कंट्रोल न हूंदो, रेलुनि में ट्रेनुनि में केर था अचनि, बसुनि में केर था अचनि, जहाज़नि में केर था अचनि ऐं उन्हनि खे हिते शिनाख्ती कार्ड केर थो ॾिए, उन्हनि खे रिहाइश लाइ कानूनियूं कीअं थियूं मिलनि, उन्हनि खे मसवाड़ ते घर केर थो ॾिए, हिकिड़ो पूरो निज़ाम थो ऑपरेट करे। उहे 10 रुपए जी शइ जा 100 रुपया भरण लाइ तयारु वेठा आहिनि। इन मुल्क में मौक़े परस्ती गुरबत ॿई एॾे इंतहा ते जे आहे जो तव्हां वॾे खां वॾे जंहिंखे तव्हां नेशनल इंट्रस्ट था चओ, जॾहिं तव्हांजा सभ खां वधीक नेशनल इंट्रस्ट जा रखवाल हाणे ख़बर थी पए त 80s में जेका जिहाद जे नाले ते अफ़गानिस्तान में हलियो पियो उनजे पुठियां कीअं माण्हुनि जा फॉरेन अकाउंट्स भरिजी विया। जी उहे सभु हाणे इंकिशाफ़ थिया आहिनि। तो जॾहिं उहे एॾी पहुच रखंदड़ माण्हू पंहिंजे ज़ात जे मफ़ाद लाइ मुल्की मफ़ादनि खे तीनवाल करे सघनि था त हिकिड़ो गाॾिड़े वारो, मुंगेरा खपाइण वारो, हिकिड़ो केबिन वारो, मंडली वारो, हिकिड़ो चांवर ऐं भत ऐं छोला खपाइण वारो, तव्हां उन मां छा था एक्सपेक्ट कयो त उहो क़ौमी मफ़ादनि जी चौकीदारी कंदो? हसास मामला आहिनि, तमामु सीरियस मामला आहिनि। इहे जेसिताईं मथां खां ठीकु न थींदा, मां ब्रीफली चवां दहशतगर्दी हेठां खां ठीकु करण जो मामिलो न आहे, ॿी बॉटम अप सां ठीकु न थींदो आहे। जीअं त क्रॉस बॉर्डर टेररिज्म जा मैटर्स इन्वॉल्व आहिनि, तंहिंजे करे उन में वॾी लेवल जूं पॉलिसी, वॾी लेवल जा मामला नज़र ईंदड़ नज़र न ईंदड़ सभु इन्वॉल्व हूंदा। तंहिं करे टेररिज्म टॉप टू बॉटम ठीकु करण वारी शइ आहे, उनखे मथां खां ई ठीकु करण जी ज़रूरत। ठीकु आहे नसीर अहमद साहब, मथां खां ठीकु करण जी ज़रूरत आहे। डॉक्टर रफ़ीक बचानी साहब, अमरनाथ अचूं था सर, जेका असांजी मुआशी अदम इस्तेहकाम वारी सूरत हाल आहे, सियासी अदम इस्तेहकाम वारी सूरत हाल आहे ऐं इतिहादी जमातुनि जूं ॿ वॾियूं पार्टियूं इतिहाद जूं, उन्हनि जे अॻुवाननि खे तालिबान पारां जेका धमकी ॾिनी वई, इन ते अव्हां खां सवाल या सम्झण इहो चाहींदासीं त छा वाक़ई असांजी मुआशी ऐं सियासी अदम इस्तेहकाम जी जेका सूरत हाल आहे इन जो फ़ाइदो वठणु चाहिनि पिया दहशतगर्द, ख़ासि तौर ते TTP? ॾिसो, ही जेका इहा धमकी आहे इन खे मतिलबु त इन खां वधीक सीरियस वठण जी ज़रूरत आहे। जेकर हिंदुस्तान या ॿियो कोई मुल्क असांखे धमकी ॾिए, इन खे इन खां वधीक सीरियस वठण जी ज़रूरत आहे। प्रोवाइडेड के ऑन ग्राउंड सिचुएशन इहा आहे त असां अॻु में ई असांखे ॿुधायो वियो आहे इहो त बेनज़ीर साहिब जी शहादत जेका थी आहे उहा इन्हनि अहिड़नि आउटफिट्स जे ज़रिए थी आहे। इन करे असांखे इन ते अलार्म थियणु घुरिजे। हिते ॿ टे सुवाल आहिनि जेके मुंहिंजे फाज़िल दोस्तनि अॻु में ई ॻाल्हायो आहे हिन ॻाल्हि ते। मां हिकिड़ो आम टैक्स पेयर आहियां, मूं वटि हिकिड़ा सुवाल आहिनि। मूं वटि हिकिड़ो सुवाल इहो आहे त मुंहिंजी टैक्स वेंदी आहे, गुज़िरियल उन में यूनिवर्सिटियुनि खे पैसा ॾिना विया, कंहिंखे बि कोन्हे, पर असांजी हुकूमतुनि वरी बि डिफेंस बजट वधाई। ठीकु आहे, असांजो डिफेंस जो मैकेनिज़म असांखे ॿुधायो वेंदो आहे एॾो मज़बूत आहे जो इंडिया अफ़गानिस्तान केरु पकी पर नथो ॾिसे। पर उन सॼे सूरत हाल में जेका सूरत हाल फाटा जी ऐं जेका KP जी सूरत हाल दोस्तनि ॿुधाई आहे, उन में तालिबान जेके आहिनि हिकिड़ा रुडिमेंटरी क़िस्म जा माण्हू आहिनि जिन वटि असलो आहे, हिकिड़ा इलाइक़ा आहिनि हुन में रहंदा आहिनि। उहे जेके आहिनि से असांखे धमकी पिया ॾियनि, असांजी लीडरशिप खे धमकी पिया ॾियनि ऐं इन जी का ख़बर नथी पवे, पंहिंजी असेसमेंट कान्हे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि में
जेके वाक़िया थिया आहिनि, हिकिड़ी तहक़ीक़ात थी आहे त प्राइम मिनिस्टर जी ऑफिस में अंदरि मां हुन ॻाल्हि खे जोड़िया ईअं थो पियो त मां सम्झां थो पियो त असां वटि इंटरनल जेके मैकेनिज़म्स आहिनि उहे जेसिताईं क्लीन एंड क्लियर न थींदा तेसिताईं असां कंहिं बि अहिड़े क़िस्म जे शइ जो मुक़ाबिलो करण जी पोज़ीशन में न ईंदासीं। छो त असांखे वज़ीर आज़म जी जेके टैप थियूं उन मां ख़बर पई त हुन एडीसी पियो टैप कयो, इन करे इहा ॻाल्हि पुछो इहा ॻाल्हि अची चुकी आहे, सॼी मीडिया ते हले थी पई। एडीसी हुनजे चयो त मूंखे माफ़ कजो, ऐं ख़बर पई आहे त वज़ीर आज़म साहिब हुनखे माफ़ी ॾेई छॾी आहे त यार तो टैप कई पे ग़लती कई हाणे आईंदा न कजांइ। चईसीं मां फलाणो साहिब बि हुयो न अॻु में, उन मूंखे चयो मां हुन करे कमु पियो कयां। इहे जेका इंटरनल जेके शयूं आहिनि इन्हनि शयुनि ते क्लियर थी अचिणो पवंदो असांजे सिक्योरिटी इदारनि खे, असांजे जेके स्पाई एजेंसीज़ उन्हनि खे, त उहे केतिरो बीठा आहिनि। रुॻो पॉलिटिकल पार्टीज़ जी न कयो हिते, उन्हनि जी थींदी रही आहे। अॼु जेको आहे तालिबान वारो मसइलो जेको आहे इहो जनरल फैज़ अमीन वारनि जो कयल एंटरप्राइज़ आहे जेको सभिनी आॾो आहे, उहो हिकिड़ो फेल्यूअर आहे। ऐं उन फेल्यूअर खां पोइ जेकॾहिं सिक्योरिटी इदारा असांजा मतिलबु हिकिड़ा आइसोलेटेड वे में वेंदा त पोइ पाकिस्तान जी का ख़िदमत न पई थिए। इन जो इकोनॉमिक पहलू इहो आहे जेका नसीर ॻाल्हि कई, जी तमामु वॾी जेका आहे अंडर कवर इकोनॉमी आहे, जेका उहा इकोनॉमी आहे जेका ग्रे इकोनॉमी आहे, उहो स्मगलिंग जो तमामु वॾो सिस्टम आहे। ऐं जंहिंजा हिकिड़ा मखसूस जेके माण्हू आहिनि जेके वेल्थ जी कंसंट्रेशन आहे, उहे जेके आहिनि से उन दौलत जी जेका गॾु थियणु आहे, एक्यूमुलेशन आहे, उनजा फ़ाइदो वठण वारा आहिनि, उहे तमामु पावरफुल माण्हू आहिनि। इन करे इहो सॼो जेको अफ़गानिस्तान वारो जेको इंटरप्राइज़ आहे उनखे इहे रखण में ऐं करण में उन में तमामु वॾी आहे। मां सम्झां थो अफ़गानिस्तान अॻियां हली उनजो सॉल्यूशन हिकिड़ो ई आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त अफ़गानिस्तान साईं जमील साहब वेठो आहे, नसीर वेठो आहे, पुराणा माण्हू जिनखे ख़बर आहे तारीख़ जी। अफ़गानिस्तान कॾहिं बि हुकूमत जॾहिं सोवियत यूनियन जी हुकूमत हुई ऐं नजीब जी हुकूमत हुई ऐं उनखां पोइ जूं जेके हुकूमतूं आयूं इहे क़ाबुल ताईं महदूद आहिनि, कॾहिं बि सॼे हुन में उहा इम्प्लीमेंटेड हुकूमत न रही आहे। इन करे त अफ़गानिस्तान हिन वक़्तु बि हिकिड़ो फ्रेगमेंटेड हिकिड़ी सोसाइटी आहे, रुडिमेंटरी सोसाइटी आहे, उहा हुकूमत जे उन सिस्टम में कारवार आहे कोन, इहो क़ाबिल ई आहे। इन करे मां सम्झां थो त अफ़गानिस्तान जो फ्यूचर जेको आहे उहो फ्रेगमेंट थींदो या वरी असां लाइ इहो मतिलबु आहे त हूंदो पंहिंजो प्रॉब्लम रहंदो। इन खे वन फॉर ऑल हल करणो पवंदो ऐं उनखे आहनियतनि सां डील करणो पवंदो। अदरवाइज़ मां सम्झां थो इहा ज़िम्मेवारी हिन वक़्तु ई फिक्स्ड आहे, कंहिं ते आहे कि इहा some people, some institutions are responsible to answer to parliament, to public and all that. जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, कुझु ॾींहं अॻु प्रोग्राम में अव्हां चयो त असांजा जेके इदारा आहिनि ख़ासि तौर ते वागधणी, उन्हनि खे इहो सम्झणो पवंदो त ओलह ऐं उत्तर ओलह वारी साइड खां असांखे तमामु घणा ख़तरा आहिनि। हाणे उन ई साइड खां असांखे धमकियूं बि मिलनि पियूं, थ्रेट्स वाकई उन तरफ़ खां अचनि पिया। मजमूई सूरत हाल ते अव्हांजो छा कमेंट आहे? अव्हां कीअं पिया ॾिसो इन सॼे सिक्योरिटी थ्रेट्स खे? सर महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर जमील ख़ान साहब खां वठी करे डॉक्टर रफ़ीक ताईं सभिनी तमामु सुठो ॻाल्हायो ऐं तफ़सीली उनजो पस मंज़र बि ॾिनो। ऐं तव्हां जेके मुंहिंजी ॻाल्हि जी कई निशानदेही हवालो ॾिनो, उन सां गॾु आउं वरी इहो बि ॿुधाईंदो हलां त उन ई बाद मूं वरी आर्टिकल बि लिखियो जेको पंहिंजी अख़बार में छपियो। उन में मूं इहो बि चयो त पाकिस्तान सरकार खे आलमी बिरादरी ते बिलख़ुसूस अमेरिका ते इहो प्रेशर बिल्ट करणु घुरिजे त अमेरिका इन ई गारंटी ते दोहा पेक त तालिबान खे उते वापसि अचणु छॾियो हुयो त तव्हांजी सरज़मीन कंहिं बि ॿिए जे लाइ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु न थींदी। त यकीनी तौर ते हींअर सभ खां वधीक मुतासिर थींदड़ पाकिस्तान आहे। ऐं हिन वक़्तु जॾहिं अमेरिका ॿाहिरां वेही करे सिर्फ़ु ॾिसी रहियो आहे ऐं एज़ अ तमाशाई सिर्फ़ु जेकॾहिं थी करे बीहंदो त नुक़सानु त असांजो वधीक थो थिए। उन में माज़ी खे बि उनखे ॾिसणु घुरिजे ऐं हाल कयो आहे उन ते बि उनखे पंहिंजी स्ट्रेटजी वाज़े करणु घुरिजे ऐं खेसि इहो बि सोचणु घुरिजे त उनखां पोइ मुस्तक़बिल छा थींदो जेकॾहिं पाकिस्तान इन तरह सां अफ़गानिस्तान सां डील करणु शुरू कंदो त मुंहिंजे ख़्याल में उहा शइ कम्यूनिकेट थी वई आहे। पाकिस्तान अमेरिका खे उहा शइ मैसेज कन्वे कयो आहे, जंहिंखां बाद ई उन्हनि बि इन क़िस्म जी उहा निशानदेही अफ़गान गवर्नमेंट सां बि कई आहे। उन सां गॾोगॾु हुननि हिकिड़ी अञा वन स्टेप अहेड पाकिस्तान खे इहो बि चयो आहे त पाकिस्तान जी पंहिंजी
पॉलिसी आहे, जीअं चाहीनि उहे करे सघनि था। त हिन जो मतिलबु इहो थियो त हुननि पंहिंजो त हिकिड़ो फ़र्ज़ु पूरो कयो, अमेरिका ते मैसेज ॾिनो हूंदो, ऐं हुननि इहो बि हुननि चई छॾियो त असां पाकिस्तान सां गॾु बीहंदासूं। पर पाकिस्तान छा थो स्ट्रेटजी ठाहे, इहा हुनजी मेन जेका आहे सा शिक हूंदी या मेन बुनियादु हूंदो। जेकॾहिं पाकिस्तान इहो बुनियादु बणाए ऐं आलमी बिरादरी खे चए थो त असीं हाणे इन खे मुकमिल तरह ते ख़तमु करण लाइ कंहिं स्टडी जी तरफ़ वधूं था, त अफ़गानिस्तान में कॾहिं बि का बि अहिड़ी गवर्नमेंट न हुजे जेका पाकिस्तान जे सिक्योरिटी लाइ, पाकिस्तान जे मईशत जे लाइ, पाकिस्तान जे इस्तेहकाम लाइ ख़तरो हुजे। जॾहिं 9/11 खां पोइ अमेरिका हेतिरा हज़ारे किलोमीटर परते वेही करे पंहिंजो पाण ते जेकॾहिं अफ़गानिस्तान खे ख़तरो सम्झे थो, त उन ते हू उनजी गवर्नमेंट टापिल करे उनखे ख़तमु करे सघे थो। त हिकिड़ो इमीडिएट बॉर्डर ते जेको मुल्क जंहिंखे उतां बीही करे उतां जी हुकूमत खुलेआम, सरेआम ऐं ओपनली धमकी ॾिए, ऐं न रुॻो उहा बल्कि उन खां पोइ आम सियासी पॉलिटिकल जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे बि थ्रेट करे छॾे, त हाणे ॿुधायो त उन्हनि खे छा सोचणु घुरिजे ऐं कहिड़ी स्ट्रेटजी ठाहिणु घुरिजे। छा अञा हुननि खे हाणे इहो तय करणु घुरिजे त बाबा पाकिस्तान जे अंदरि जेके आहिनि उलमाए किराम, जिन जा मदरसा, जिन जा शागिर्द तालिबान रहिया आहिनि, उन्हनि खे हाणे गॾु कयो त उहे वञनि ऐं उन्हनि सां ॻाल्हाइनि, जीअं माज़ी में थींदो रहियो आहे। या जेके हींअर उते हुननि जा उलमाए कराम वेठा आहिनि, उन्हनि सां कंहिंजी वधीक वास्तेदारी आहे या कंहिंजी वधीक मिटी माइटी आहे, जेके हिते तव्हांजे हींअर मौजूदा हुकूमत सां या कंहिं सां लाॻापियल आहिनि, उन्हनि खे वठी करे उन्हनि ॾे लोया जिरगा में वञी करे पेश थींदो त बाबा हाणे असां तव्हांजे जिरगे खां जेको आहे हिसाबु किताबु वठूं। ऐं सम्झां थो पाकिस्तान खे हींअर वाज़े तरीक़े सां हिकिड़ो स्टैंड वठिणो पवंदो त जेकॾहिं अफ़गानिस्तान जी हुकूमत पाकिस्तान जे अंदरि कंहिं बि दहशतगर्दी जी कार्रवाई जो सबबु बणिजे थी, त उन हुकूमत खे रहण जो को बि हक़ न हुजणु खपे। आउं ईअं थो सम्झां, मतिलबु जेकॾहिं पाकिस्तान जी हुकूमत सम्झे थी त हुनखे मुस्तक़िल तौर ते पंहिंजी धरती में अमुन खपे, ऐं ख़ुदि जेका हींअर मुआशत जेका आहे उहा तबाह थींदड़ आहे, उन में इन क़िस्म जो सख़्तु स्टैंड जेतिरे ताईं न वठंदा तेसीं ताईं का शइ बहितर रुख में न वञी सघंदी। जंहिं मुल्क जी एतिरी सारी ताक़त हुजे, ख़ासि करे अस्करी, उन जी एॾी वॾी बजट हुजे, उन वटि एतिरा वॾा असासा हुजनि, ऐं उन वटि एॾी वॾी जेका असां जेका टेक्नोलॉजी आहे उहा हुजे, उन वटि सभई जदीद क़िस्मनि जी जेके शयूं आहिनि उहे हुजनि, उन जे बावजूद बि जेकॾहिं हिकिड़ी उहा तालिबान हुकूमत जंहिंखे पूरो यूनिफॉर्म बि न हुजे हिननि ते हावी थी पए, त पोइ आउं सम्झां थो त हीउ सिर्फ़ु पोइ या त ॾेखाओ आहे, या त हीउ सिर्फ़ु माण्हुनि खे सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ, चवण जे लाइ ईअं आहे त असां तालिबान सां वाक़ई जेको आहे सो हिन सख़्ती सां पेश ईंदासूं। पर किथे ईअं न हुजे त हक़ीक़ी ॿियनि शयुनि तां माण्हुनि जी नज़र हटाइण लाइ, ध्यानु हटाइण लाइ, सियासी तौर ते जीअं माज़ी में असां वटि हिते थींदो रहियो आहे, त हक़ीक़ी मसइला कहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि जे तरफ़ जेको आहे सो वठी वञण जे बजाए डाइवर्ट करे छॾियो ॿिए पासे ॾे, त असीं सभु वेठा रुॻो ॻाल्हायूं ऐं असुलु अंदरि मसइला कहिड़ा पिया थियनि उन ते कंहिंखे ध्यानु ई न ॾियणु घुरिजे, या त पोइ वरी ॿियो मामिलो ईअं आहे। त आउं सम्झां थो जेकॾहिं पाकिस्तान सरकार, पाकिस्तान सिक्योरिटी जा इदारा जेकॾहिं इनखे सख़्ती सां नोटिस वठी करे उन जे लाइ का स्ट्रेटजी जो तयन नथा कनि, त पोइ इन जो मतिलबु इहो थींदो त हीउ सिर्फ़ु असां माण्हुनि खे अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे, पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे डिसीव करण जे बराबरि आहे। इन जे पुठियां हुननि जा पंहिंजा जेके कारोबार आहिनि हू उन्हनि खे कंटिन्यू कंदा, हू या त अॼु बि ऐं अॻे बि पोइ बि सभु उहो ई रस्तो क़ाइमु कंदा, जंहिंजे ज़रिए हुननि जा फॉरेन अकाउंट्स जेके आहिनि उहे अञा वधीक भरिजंदा रहनि, छाकाणि त अॻे जेके विया रिटायर थी विया उहे हाणे वेठा आहिनि उते ॾाढो सां, हाणे पुछनि जो वारो आहे, हाणे पुछनि जो वारो आहे त उहे छो पंहिंजे लाइ रिस्क खणनि, उहे छो पंहिंजे लाइ जेको आहे सो क़ुर्बानी ॾियनि, ऐं हू छाजे लाइ इहो तय कनि त हाणे असां ई इहो ठीकु खयों आहे त पाकिस्तान खे बचाईंदासूं, पाकिस्तान जो मुस्तक़बिल बहितर कंदासूं, उनजी मईशत बहितर कंदासूं, या उनजे सिक्योरिटी जे लाइ जेको आहे असीं जान जी क़ुर्बानी ॾींदासूं, त इहो मुंहिंजे ख़्याल में पोइ सिर्फ़ु ईअं नारो ई हूंदो। ऐं इहो ईअं ई थींदो जीअं 70s खां वठी करे इहो ई थींदो अचे पियो, उहो ई थींदो रहंदो जेकॾहिं इन शइ सां अमल नथो थिए। ऐं आउं सम्झां थो सूरत हाल एॾी सीरियस आहे जेतिरी जीअं मूं ॻाल्हि कई, इन जी जॻह ते तव्हां सोचो जेकॾहिं अमेरिका हिते हुजे हा महताब, इहा साॻी सूरत हाल जेकॾहिं अॼु अफ़गान तालिबान जे कंहिं बि हंधा को सिर्फ़ु इहो थ्रेट करे त अमेरिका जे अंदरि असां हीअं करे छॾींदासूं, त ॿिए ॾींहं ते अमेरिका जी छा हुजे हा ज़ुबान या उन्हनि जो छा हुजे रेस्पॉन्स। सो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान खे इन तरह सां सोचणु खपे। जी बिल्कुलु ठीकु आहे सर, मेन टॉपिक असांजो इहो मुल्क जेको आहे हिन दहशतगर्दी जे लपेट में आहे, चइनी पासनि खां सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि,
तहरीक तालिबान पाकिस्तान पाबंदी बणियल तंज़ीम आहे उन पारां धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। सिक्योरिटी जी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते दहशतगर्दी जा जेके थ्रेट्स आहिनि उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। इंतिहाई इम्पॉर्टेंट शयूं जेके आहिनि उहे साम्हूं आयूं आहिनि। बिलावल हाउस जो ज़िक्र कयो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो जेको इजलास थियो उन में तालिबान जी धमकियुनि ते त वीचारियो वियो, पर CAC पारां तजवीज़ूं इहे ॾिनी वियूं मेंबर्स पारां त वफ़ाक़ में हुकूमत साज़ी हुकूमत ठाहिण खां पहिरियां पंजाब खे फ़तह करणु तमामु ज़रूरी आहे। हाणे पंजाब में पीपल्स पार्टी जी हिन वक़्त ताईं जेका पॉलिटिक्स रही आहे या उते जेका पीपल्स पार्टी जी अक्सरियत आहे उनखे ॾिसंदे इहो पंजाब फ़तह करणु जेको आहे ख़्वाबु आहे, हक़ीक़त आहे, केतिरो अफ़सानो आहे, इन ते पैनलिस्ट जी राय शामिल कंदासीं। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॿुधो पिया सर? जी जी छा कमेंट कंदव सर अवां इन ते? न न बेसिकली त इहा पॉलिटिकल अफ़रा तफ़री जेका आहे न हुअणु खपे। हाणे अचूं था पिया इन ॻाल्हि ते त फवाद चौधरी चवे थो पियो त बिल्कुलु पंहिंजे माण्हुनि खे बेफ़िक्र रहो, मथे हफ़्ते खां जेको आहे इहा हुकूमत न हूंदी, पर उहा त ख़ैर ठीकु आहे, हवा में उहा ॻाल्हि आहे। पर असुलु ॻाल्हि इहा आहे त 186 सीटूं जेके पंजाब जूं आहिनि उहे उन्हनि मां 3 सीटूं ज़ाहिर ज़रूर खुटी पयूं आहिनि इन जी PTI जी एतमाद जो वोट वठण में, ऐं 3 सीटूं ॿियूं बि जेके आहिनि उहे लोॾे में आहिनि। 6 सीटूं जे निकिरी थी वञनि त पोइ एतमाद जो वोट वठणु इन लाइ तमामु न सिर्फ़ु ॾुखियो थी वेंदो, नामुमकिन थी पवंदो आहे, हुकूमत किरी पवंदी उन में। मां सम्झां थो उन जी तयारी आहे, जेके हाणे CEC जी मीटिंग थी आहे या PDM जा ॿियूं पार्टियूं बि जेके मीटिंगूं कंदियूं ऐं उन में जेके हिननि पंहिंजी तयारी करणी हुई उहे पंहिंजी तयारी हिननि जी थी वई। हाणे उन में जेको बि टैक्टिक्स ऐं जेको बि तरीक़ो इस्तेमालु थियो आहे PDM जे तरफ़ां पैसा ॾोकड़ बाक़ी सभु शयूं मिलाए उहे सभु कुझु के आसरो कुझु के सीटूं ॾेई त उन्हनि उहो करे वरितो आहे। लोॾे में इन जी चौधरीअनि जी हुकूमत जेका आहे या PTI जी हुकूमत जेका आहे लोॾे में, छो जे इन्हनि खे एतिरो टाइम मिली वियो आहे PDM खे त हू पंहिंजी तयारी कयूं वेठा आहिनि। चांसिस काफ़ी वधीक थी विया आहिनि त शायदि उहा उनजी हुकूमत, पर इन में अफ़रा तफ़री वधंदी, इन में दहशतगर्दनि खे बि अञा हथी मिलंदी, इन में मईशत अञा तबाह थींदी, माना इनस्टेबिलिटी जेका आहे उहो नासूर आहे ऐं ॿियनि मामलनि में बि उहो कमु ख़राबु कंदो। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। नसीर मेमन साहब, अवां जो छा ख़्यालु आहे सर? पंजाब फ़तह करणु पीपल्स पार्टी जे लाइ ख़ासि तौर ते एतिरो आसान हदफ़ साबित थींदो? PTI काॾे वेंदी, नून लीग काॾे वेंदी, उन खां पोइ चौधरी भाइर जेके आहिनि उहे वेठा आहिनि उमीदूं लॻाए आसूं लॻाए। जॾहिं हिन क़िस्म जो सियासी मांडाण ठहंदो आहे न जंहिंमें 2, 3, 4, 5 सीटुनि वारा मामला हलंदा आहिनि त उते जावा उन्हनि जा थींदा आहिनि जिन खे सभिनी खां घटि सीटूं हुजनि। इहो जिते किथे थींदो आहे। सिंध में ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे MQM वारनि घणनि सीटुनि ते पिया ब्लैकमेल कनि, पब्लिक सर्विस कमीशन जा उहिदा बि वतन, गवर्नरी बि वतन, एडमिनिस्ट्रेटर बि लॻराइनि, पोइ बि एहसास महरूमी ख़तमु नथो थिए, ज़ुल्म आहे असां। सो इहो ईअं थींदो आहे इन क़िस्म जे गेम में। हाणे पीपल्स पार्टी 371 जे ऐवान में 7 सीटूं थी रखे, माना कमाल महारत इहा आहे कंहिं बि प्लेयर लाइ त जंहिं वटि कुल 200 सीटूं बि कोन्हनि उहो सभिनी खां वॾो प्लेयर थी थो वञे हिन सॼी गेम में। तो पीपल्स पार्टी वटि जे ॿी ॻाल्हि हिकिड़ो आर्ट ऑफ मैन्यूवरिंग आहे न, या हुनखे मैन्यूपुलेशन चओ, उहो जंहिं सतह जो पीपल्स पार्टी इन मौक़नि ते प्ले कंदी आहे उहो स्किल नवाज़ लीग वटि आहे कोन। सो इन मामले में पंजाब में नवाज़ लीग बि पंहिंजी होम ग्राउंड हूंदे बि ज़रदारीअ ते भाड़ींदी आहे। इवन इस्लामाबाद में बि जिते हुननि जो तमामु लिमिटेड सीटूं, पर सॼी जेका इन क़िस्म जी गेम खेॾण जो कारीगर आहे उहो ओस्तो वॾो आसिफ ज़रदारी आहे। उहो जहिड़े तरह ॿिए जी जाइ आहे कान, उहो हुनर हुनखे अचे थो। तंहिंजे करे पंजाब में जीअं त नैरो मार्जिन जो झेड़ो आहे ऐं साफ़ नज़र अचे पियो त परवेज़ इलाही जे पेरनि हेठां ग़ालीचो छिकिजी वियो आहे। हाणे इहो मैटर ऑफ डेज़ आहे जी, ऐं मूंखे लॻे थो ही कंहिं तरह हिनखे अञा इंगाइण जी कोशिशि कंदा। कोर्ट हिननि खे थोरो रिलीफ बि ॾिनो, हिननि खे अलाए छो वरी शौक़ु थियो त एतमाद जो वोट वठूं। मुंहिंजे ख़्याल आहे कोर्ट त हिननि खे पोइ चयो त तव्हां रुॻो लिखी ॾियो त तूं असेंबली न टोड़ींदे ऐं तूं उनखे आजो कयो त तूं वञी हुकूमत हलाए। सो इहो कंहिं हिननि खे ॾिसु ॾिनो त हिन वक़्तु तव्हां पंहिंजी इहा ॾेखारियो, ठठ ॾेखारियो त असां वॾा मुड़ुस माण्हू आहियूं। इहा स्कीम हिननि खे ॻिचीअ में पवण वारी आहे ऐं मूंखे लॻे थो त को ईंदड़ कुझु ॾींहंनि में को ॿियो ग्राउंड ठाहे इन सेशन खे डेफर कराईंदा।
या त जेसिताईं वरी पीपल्स पार्टी ऐं मुखालिफ़ धुर पाण बेतमादी जी रिथ खणी अचे, ही इन तां कंहिं तरह बैकफुट ते वेंदा, छो त ख़ान साहब खे इन क़िस्म जी मुहिम जो ई सदाईं ॻिच में पवंदी आहे, ऐलान करे छॾींदो आहे। जीअं लॉन्ग मार्च में ऐलान कई असेंबली टोड़ींदुसि, हलो पंजाब में त तव्हां सां मसइलो तव्हांजे कोर्ट विच ते पई, मुखालिफ़ धुर तव्हांजे विच ते पई, केपी में टोड़े छॾे हा न, उहो ऐलान करे थो छॾे, हुनखे ख़बर पए कान थी, पोइ अची था हुनखे चवंसि त चाचा चरिया थो चयो छा आहे, जंहिंखां पोइ हुनखे केरु सम्झाए थो, पोइ थापोड़ा थो वणे। तो हाणे ही बि थापोड़नि हणण वारो माहौल आहे, ऐं जेकर हू बेतमादी रिथ जे तरफ़ वियो त पक सम्झो त पीपल्स पार्टी इहो ॻाल्हिचो अड़ी सट सां छिकींदी, जो परवेज़ इलाही या त पट ते पियो हूंदो, या इन विच में परवेज़ इलाही पाण पीपल्स पार्टीअ जी कैंप जे अंदरि स्पेस ठाहिण लाइ हथ पेर हणनि। ठीकु आहे नसीब अहमद साहब। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब, अवां जो कमेंट सर इन सूरत हाल ते। महताब, मुंहिंजे ख़्याल में मौजूदा सूरत हाल सां गॾोगॾु पीपल्स पार्टी मुस्तक़बिल जे इलेक्शनुनि जी तयारी जे लाइ पंजाब में जेका स्ट्रेटजी ठाही आहे, उन में ख़ासि करे साउथ पंजाब जे अंदरि अहमद महमूद कुरैशी ऐं पंहिंजो जहांगीर तरीन जी ऐं कुझु जेके PTI खे छॾण जे लाइ तयारु वेठल जेके इलेक्टेबल्स आहिनि उहे, ऐं काफ़ी उहो सॼो हिकिड़ो माहौल उते तयारु कयो वियो आहे, ऐं जंहिंजो साॻियो ई जेको महवर आहे उहो नए सूबे जे क़याम वारे वाइदे ते रखियो वियो आहे, या अंदरूनी तौर ते जेका हुननि जी सॼी वर्किंग थी आहे, जंहिंजी काफ़ी हंधनि ते जेको आहे सो को ज़िक्र बि थियो आहे। ऐं ही जेको नवनि सूबनि जी कमेटी लाइ जेको पेश कयो हो ऐं उनजे लाइ जेका कमेटी ठही, उन जो बि असुल पस मंज़र इहो आहे। तंहिंजे करे पीपल्स पार्टी चाहे थी पई त पंजाब जे अंदरि नए सिरे सां तंज़ीम साज़ी मां मुराद हुनजी आहे त उहा हितां खां सराइकी इलाइक़े खां शुरू कंदी ऐं पोइ अॻिते वधंदी, ऐं हिन वक़्तु उते जेका हुननि जी कोशिशि हूंदी उहा इहा हूंदी त चौधरी बिरादरान सां कीअं बि करे पाण खे एडजस्ट कनि, सेटलमेंट कनि ऐं उन्हनि खे पंहिंजे एतमाद में वठनि। चौधरी डायरेक्ट नवाज़ लीग सां या लीग सां, ॿिन्ही भाइरनि सां, शरीफ़ बिरादरान सां कंहिं बि तरह सां एतमाद में कोन ईंदा, छाकाणि त हिकिड़ा जेके वेझा दोस्त थी माज़ी में अलॻि थींदा आहिनि, उन्हनि जो ॿीहर ठहणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, जो जेका विथी पइजी वेंदी आहे उन में हिक ॿिए खां जेके शयूं थींदियूं आहिनि, के चइजे त दानिस्ता या नादानिस्ता तौर ते जेके शयूं थी वेंदियूं आहिनि, उन्हनि खे फिलअप करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर जेका हिननि गैप फिल करे वरितो हो पीपल्स पार्टी पंहिंजे गुज़िरियल दौर में, जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी वटि हुई, त उन वक़्त में जेको हुननि गैप फिल करे वरितो, उन जो अञा ताईं पीपल्स पार्टी जेको आहे बेनिफिट वठंदी पई अचे, ऐं हुननि खे इहो एतमाद आहे त कंहिं बि तरीक़े सां उहा काफ़ लीग जेका आहे पीपल्स पार्टी खे गॾिजी करे कोई स्पेस ॾेई सघे थी। त आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी इन स्ट्रेटजी तहत सेंट्रल पंजाब में गुजरात वग़ैरह जे इन पासे ॾे चौधरी बिरादरान सां गॾिजी करे पंहिंजे लाइ स्पेस ठाहिण जी कोशिशि कंदी, साउथ में सराइकी सूबे जे नाले ते इन सॼे ग्रुप खे जेको आहे सो गॾु खणी उते उनजी कोशिशि कंदी, ऐं हुननि जी कोशिशि इहा इन जे करे आहे त ईंदड़ वक़्त में जंहिं वटि बि नेशनल असेंबली जूं सीटूं वधीक हूंदियूं, वफ़ाक़ी हुकूमत उन जी ठहंदी, बावजूदि इन जे जो भले नून लीग ऐं पीपल्स पार्टी पाण में हिन वक़्तु गॾु बि हुजनि, पर यकीनी तौर ते ईंदड़ जॾहिं बि इलेक्शन्स थींदियूं उन में वञी जेको हू चवंदा आहिनि सुरखाब जो खंभ जेको आहे लॻंदो उनखे, जंहिं वटि नेशनल असेंबली जूं सीटूं वधीक हूंदियूं, यकीनी तौर ते पीपल्स पार्टी पंहिंजी उन कोशिशि में सम्झे थी त सिंध त हाली हुननि जे हथ में आहे, उहा त उन्हनि खां निकिरे ई कोन थी। बाक़ी उन्हनि खे जेको इज़ाफ़ी नंबर खपे, वोट नंबर, जेको वोट गेम चइजे, उनखे नंबर गेम चइजे, उहा पंजाब में आहे। त पंजाब मां जेकॾहिं उन्हनि खे 20-25% बि जेकॾहिं सीटूं मिली थियूं वञनि, त पोइ उनखे बलोचिस्तान, सिंध ऐं पंजाब मिली करे जेको आहे सो हुननि जे लाइ हिकिड़ो वॾो जंग ठही सघे थो। अदरवाइज़ पीपल्स पार्टी जेको लूज़ कयो आहे बेनज़ीर खां पोइ, उहो वापसि रिवाइव करण लाइ ॾाढो ॾुखियो आहे। सभिनी सूबनि में एतिरी वॾी मक़बूलियत सां उहा का वॾी पार्टी थी सघे। जी महताब। ठीकु आहे सर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां जो कमेंट सर। महताब ॾाढी दिलचस्प सूरत हाल आहे। 9 तारीख़ ते कोर्ट लॻल आहे, ऐं ॿियो फैक्ट इहो आहे त हमज़ो शहबाज़ अञा ताईं लंडन मां वापसि न, या को रिसेंट आयो मूंखे ख़बर न आहे, पर मुंहिंजे ख़्याल न आयो आहे। कोर्ट में कहिड़ो आउटकम थी सघे थो पियो? कोर्ट में जेकॾहिं मिली थो वञे त जेकॾहिं त हुननि खे वठणी थी पए, चौधरी खे वठणी पवंदी, एतमाद वोट वठिणो पवंदो। एतमाद वोट वठण जी सूरत में जेकॾहिं फ़र्ज़ु कयो कामयाबु थी था वञनि, छो त जोड़ तोड़ जेका आहे उहा हली रही आहे, त PTI जा जेके वोटर आहिनि उहे खारिजनि, ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि सॼे में मुस्लिम लीग
काफ नून हुन ते लॻी पई आहे। चौधरियुनि लाइ तमामु नैरो मार्जिन आहे। इन सॼी सूरत हाल में इहो आहे त PDM हुकूमत इन ते बज़िद आहे जेका मुल्की सूरत हाल आहे इलेक्शन्स को जल्दी बयान करणु। उन करे जेका पंजाब जी हुकूमत आहे उन में मुस्लिम लीग नून अचण जी पोज़ीशन न आहे, छो त फेडरल गवर्नमेंट अची करे हुननि जेका ग़लती कई आहे जेको हुननि थिए थो हू चाहिनि ॿियो था त ॿियनि खां वरी भलो आहे त पीपुल्स पार्टी अचे। इन करे जेका नसीर जी ॻाल्हि आहे बिल्कुलु सही थी लॻे मूंखे त पीपुल्स पार्टी मैन्यूवरिंग करे ॾिसो न हिन वक़्तु बि त उन वक़्तु आहे न क्यू लीग वटि आहे जंहिं 10 सीटूं आहिनि, हुन वटि 7 सीटूं आहिनि, गेम वरी ॿी ईंदी। सुवाल इहो आहे त पीपुल्स पार्टी गेन छा थी करे हुन मां। पीपुल्स पार्टी हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल में आहे पंजाब में, पीपुल्स पार्टी जी शुरू खां फिलासफी इहा आहे आसिफ ज़रदारी वारनि जी त बाबा जेतिरो टाइम हुकूमत खां ॿाहिरि रहंदो एतिरो टाइम तव्हां अवाम खां परे रहंदो। इन करे हू चाहिनि था त जेकॾहिं इहो साल खनि में मिली वञे त हुननि लाइ बहितर आहे। पर जेके रिपोर्ट्स अचनि पियूं उन्हनि में पीपुल्स पार्टी जेका पंजाब जी सूरत हाल आहे उहे पाण में ॾाढी ख़राबु सूरत हाल में। मिसाल तौर ते जेके से मुल्तान वारा चवंदा बाबा असांखे मिले, ऐं ॿियो जो हसन मुर्तज़ा आहे उन्हनि जी आहे त असांखे मिले। इहा जेका सूरत हाल आहे ऐं नवाज़ खोखर तव्हां ॾिसी ॾिठो उन सॼे स्लॉट में थी वियो आहे। इहा सूरत हाल पंजाब लाइ ॾाढी हिकिड़ी कैची आहे पीपुल्स पार्टी लाइ। इन खे जेके हल करे सघनि था त पोइ तमामु मतिलबु आहे त इहे पॉसिबिलिटीज़ इहा आहिनि त अॻियां हली बाक़ी रहियल दौर जी हुकूमत पंजाब जी हथु करे वञनि। जेका मुस्लिम लीग नून जी सपोर्ट सां उन था हलाइनि ऐं मुस्लिम लीग नून बैक सीट ते हुजे ऐं इल्ज़ाम न खणे इलेक्शन ते हुनजो घटि में घटि इम्पैक्ट पवे जेका बि थिए थी पई, छो त सूरत हाल महांगाई ॿियो थियो आहे ऐं पीपुल्स पार्टी हूअं ई पंजाब मां आउट लॻी पई आहे। इन करे जेकॾहिं थोरो घणो पवंदो फ़ाइदो तॾहिं उहो इलेक्टेबल जे हवाले सां पवंदो। सो मां इहा PDM जी जेका स्ट्रेटजी आहे इहा वर्क करे सघे थी पई, पर हाणे ॾिसंजो सियासत इम्काननि जो गेम आहे, इम्काननि जी रांदि आहे, उनमें कुझु पॉसिबल आहे। जी ठीकु आहे सर, थैंक यू सो मच डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, थैंक यू सो मच प्रोफेसर इनाम भट्टी साहब, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अव्हांजी। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर, अव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी सिक्योरिटी थ्रेट्स दहशतगर्दी जी लहर गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी जेका हले पई मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दहशतगर्दनि पारां जेके हमला कया विया, हिन वक़्तु बि जेके थ्रेट्स आहिनि तालिबान पारां जेके धमकियूं ॾिनियूं वयूं, इन ते अॼोके प्रोग्राम में तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। ऐं प्रोग्राम जे आख़िर में वरी पंजाब जी जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी जी CEC कमेटी पारां जेका ॻाल्हि कई वई त वफ़ाक़ में हुकूमत साज़ी खां पहिरियां पंजाब खे फ़तह करणु ज़रूरी आहे, इन ते बि पैनलिस्ट जी राय शामिलु कई। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।